कुरान पाण जेको आहे हिकु वॾी फज़ीलत वारो आहे ऐं नाज़िल बि जेको आहे क़ुरान मजीद फज़ीलत वारे महीने रमज़ान मुबारक जे अंदरि थियो आहे। मुकमल जेको क़ुरान रमज़ान मुबारक जे महीने में नाज़िल थियो आहे पहिरें आसमान ते। इन खां बाद में ज़रूरत मुवाफ़िक़ अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां थोरो थोरो नाज़िल कयो। तक़रीबन 23 साल जे अरसे ताईं जेको क़ुरान सरज़मीन ते जेको पहुची चुको हुयो। ऐं इहो क़ुरान जेको आहे हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे थो। क़ुरान ॿुधाए पियो त हक़ जेको आहे हे आहे, अहिड़ी तरह बातिल हे आहे। इन पूरी काइनात में इबादत लाइक़ हिकु सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे, इहो हक़ आहे। अल्लाह खां सवाइ ॿी के मख़लूक़ात जे आॾो झुकणु क़ुरान हिन खे बातिल करार ॾिनो आहे।